अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो MK सिंधी एक्टर्स टीवी ऐं आउं मुमताज़ ख़ासके जी। जो असां कराची में आया आहियूं ऐं असांजी टीम राजा राणी जी असां सां गॾु आहे। हींअर असां हाज़िरी भरण वञी रहिया आहियूं साईं अब्दुल्ला शाह गाज़ी ते, ऐं अॼु तव्हांखे साईं जी ज़ियारत बि करायूं आहे उनजी हाज़िरी बि कयूं। दोस्तों तव्हांखे हाज़िरी भराई से साईं दोस्तों साईं अब्दुल्ला शाह जी हाज़िरी भरी से ऐं तव्हांखे ज़ियारत कराई से।